बच्चा मेरे जी गल नहीं है काम में गल आहे त ती वफाई जी तभी पानी के बंद होला तभी अकेला ही नहीं बाहर दुनिया में बाली के चलो था यूँ तो पाँचन सालन में घुराए पाँची गई चलता जाए बाली असि चलता जाए असि आयो या ना आयो असि चलता जाए या कोनो है बाई या कोनो है बाई असि आयो तो असि आज जायो दरबार तू असांखे गुंफारक पे छॾियो आहे बाली बाली असांखे सॼो अच्छा साहब खेत है के पुकारी कैसा मुझे कुछ पूछो जरूर खेत है तव्हांजी को पतो किथा तमें कुछ घबराइण लॻो न बेगम साहिबा अहिड़ी का ॻाल्हि न सख लॻी वई छेक भरे थे छेक भरे जाॻ थी इहा त कंहिं पहिरीं प्यारे खे दुख मिलण जी निशानी आहे बेगम साहिबा सभु दुख सां पाण वटि हलण लाइ तयार आहियूं बस सरकार सुर हुजे हाणे तव्हांखे बि काफ़ी वक़्तु थी चुको आहे सरकार वॾा पंहिंजी मर्ज़ी वारा असांजे लाइ त इहो ई खोड़ आहे हुननि जो नालो असां सां असीं इहो बि मञूं था त वो तव्हांजा आशिक़ रही चुका तव्हांखे इल्फान जो आशिक़ कयो था पर हिननि जो रूह दुनिया जे बाग़नि में पोपत थिया आहे वो हुस्न जा शीदई आहे हुस्न जा प्यासा आहे इहा हिननि जी अज़ली आहे मजबूत थी पवंदा आहिनि ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त अकेली औलाद बि माउ जो आहे ख़ैर अकेला आयासीं त सुभाणे बिरादरी जो ओट ईंदियूं कुझु छा थींदा ठीकु आहे ये सरासर खाते पहुंचा नहीं दस जिराया
ऐं पंहिंजी जात सभिनी मुकरी छॾियो आहे। बहुरा असां जिते वेंदा असीं त कंहिं बि माण्हू खे नथी ॿुधायो। सरकार, असां तव्हांजा पंहिंजा आहियूं, तव्हांजा भाइर या तव्हांजा घर ख्वार। सरकार, तव्हांजे कुटुंब जो नाम ऐं नामूस आहे। सरकार, पर अल्लाह जे वास्ते माण्हू खे न शायद नए वज़ीर खे घुरायो। अच्छा, असांजे ॿारनि खे पढ़ायो। को आयो देखिए ना तुरंत पहुंचाए हो जौन था तो असां अंग्रेज सरकार नाराज़ है। तभी बताइए तो असां को ही का तकलीफ किया है कैसे को किया है तुम देखो ना मुझे मुझे गलती बतायो जो बता कि असांजी गलती ॿुधाई थी असलन से बड़ा इनाम मिलासीं कसम असांखे असांजे इश्क जो असांजो ताईं कंहिं बि माण्हू खे पंहिंजे दिलि में नथी कढियो कंहिंखे बि न असांजे इश्क त असांखे अमृत ते प्यार करणु सेखारियो आहे जेकॾहिं असांजे अमल असांजी